من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن في ذلك لآيات للمتوسمين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबहानी गौस समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रज़ी अल्लाह ताला अन्हु व अर्ज़ाह जी यारी पाक जी सोनी महफिल में रब असां सभिनी खे हाज़री नसीब कई असांजो ईमान आ असांजो अक़ीदो आ त अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली रब जा नवाज़िल बाना दुनिया तां अगर पर्दो बि करे वञनि त उहे पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा हूंदा आहिनि दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़छ में को उन्हनि जो हुबदार उन्हनि जो को ॾिहाड़ो मल्हाए थो या उन्हनि खे यादि करे थो या उन्हनि खे सिक मां सॾु करे थो त अल्लाह पंहिंजे वलीअनि खे इहा ताक़त कुवत कुदरत अता कई आहे जो बे इज़्निल्लाह बे मशियतिल्लाह बे इलामिल्लाह अल्लाह जे अता कयल इल्म सां उहे उन पंहिंजे हुबदार खे ॾिसी बि सघनि था उन जो आवाज़ ॿुधी बि सघनि वलीअनि जी नज़र तुंहिंजी मुंहिंजी नज़र वांगुरु न हूंदी आहे उन्हनि जी ज़बान तुंहिंजी मुंहिंजी ज़बान वांगुरु न हूंदी आहे उन्हनि जो वजूद असांजे वजूदनि वांगुरु न हूंदो आहे बज़ाहिर हथ पेर जिस्म आज़ा बदन जा साॻाई हूंदा आहिनि पर उन्हनि में कुवत ऐं कुदरत अल्लाह पाण रखाईंदो जेतिरी जमा एतिरा एतिरो आवाज़ त कोन थो अचे अल्लाह पंहिंजे वलीअनि पंहिंजे दोस्तनि पंहिंजे नवाज़ियल बाननि खे उन्हनि जे वजूदनि में कुवत ताक़त अल्लाह पाण अता कंदो आहे इहा कुवत उन्हनि जी ज़ाती न हूंदी आहे बल्कि अल्लाह जे तरफ़ां अता कयल हूंदी आहे रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरी कुवत ॾे जेतिरी ताक़त ॾे जेतिरी अल्लाह ताला उन में पावर ऐं हिम्मत रखाए त इहा अल्लाह जी मर्ज़ी आहे जेको वलीअनि जे मथां एतिराज़ थो करे अल्लाह जे वलीअनि जी ताक़त ऐं कुवत जो इनकार थो करे या उन्हनि जे मथां आङुर थो खणे असल में उहो वलीअनि ते एतिराज़ न आहे ख़ुदि ख़ुदा जी ज़ात जे मथां एतिराज़ वली कॾहिं न चवंदो आहे त मां वली आहियां वली पाण न पढ़ाईंदो आहे वो पाण लिकाईंदो आहे पर अल्लाह पाण उनखे ज़ाहिर कंदो आहे
जेके रब विलायत दींदो आ न उन्हें जेला मानुन जे दिलुन में मोहब्बत पैदा कंदो आ, उन्हन जे चेहरन में नूरानियत पैदा कंदो आ, उन्हन जे महफिलुन में कचहरियुन में रब कशिश पैदा कंदो आ, खल्क छिक जी उन जे दर ते हाजिर थींदी आ। वली निहारींदो आ त अल्लाह जे कुवत सां निहारींदो आ, ॻाल्हाईंदो आ त रब जे ॾिनल पावर सां ॻाल्हाईंदो आ। उन जा लफ़्ज़ तुंहिंजे मुंहिंजे लफ़्ज़नि वांगुरु न हूंदा आहिनि। फ़कीर दुर्वेश वेठो अल्लाह वारो के माण्हू अचे चयो साईं मुंहिंजे रोज़ी में बरकत कोन्हे, ॾाढी तंगी आहे, परेशानी आहे। साईं फरमाए छा कंदो आहीं? चइसि पकोड़ा खपाईंदो आहियां। छा? पकोड़ा खपाईंदो आहियां। बुज़ुर्ग मुरीद खे चयो पेन पनो त खणी ॾे, पेन पनो खणी ॾिनई। उन ते बुज़ुर्ग लिखियो ए लोगो इनसे पकोड़े खरीदो, ए लोगो इनसे पकोड़े खरीदो। पनो वेढ़े ऐं उनखे हवाले के पुट इनखे खोल जाए न, वञी पकोड़नि जे दुकान ते रख। पकोड़नि जे दुकान ते उहो पनो वेढ़ल वञी रखी, अचे गिराक वरिया, 4 मज़ूर कम पिया कनि, पकोड़ा न पिया खुलनि। उन पकोड़नि जे दुकान मजा माड़ी ठहराई, एतरी बरकत पई, एतरी कुशादगी पई। अल्लाह ॾियण ते अचे त रब जे अॻियां देर न आहे। वरी जे हमरा खे खुटी खणई, साईं जन त झलियो हो त कम पनो खोलजे न, ॾिसां त सही त लिखियो छा अथनि, तावीज़ कहिड़ो आहे। खोलियई त न क़ुरान हो न हदीस हुई, उन ते लिखियल हुयो ए लोगो इनसे पकोड़े खरीदो। पुट वलियन जा लफ्ज़ बि पावरफुल हूंदा आहिनि। अल्लाह जे दोस्तन जे लफ्ज़न में ताकत हूंदी आहे। सुभान अल्लाह। उन्हनि जे निगाहुनि में पावर हूंदो आहे। जामिउ करामातिल औलिया जे अंदर इमाम नभानी वाक़ियो लिखियो आहे। मिस्र जो बुज़ुर्ग हुयो हज़रत शेख मोहम्मद शर्बीनी रहमतुल्लाह अलैह। मिस्र में मां उन बुज़ुर्ग जी मज़ार जी ज़ियारत बि करे आयो आहियां। हिकिड़े ॾींहुं अल्लाह जो वली मस्जिद में वेठो हो, अल्लाह जी इबादत में, रब जी बंदगी में। घर वारी डोड़ंदी आई मस्जिद में, चई बच्चे के सकरात लगी पई आहे, बच्चो मरण ते अची वियो आहे, हलो दुआ घुरो। तो बुजुर्ग फरमायो बच्चो रब ॾिनो आहे, जे रब घुराए थो त रब जी मर्ज़ी आहे, अल्लाह जी मर्ज़ी आहे, रब जी ॾिनल शइ आहे। रब घुराए थो, मां राज़ी आहियां। तुंहिंजी त दिलि रब सां लॻल आहे, पर मुंहिंजो त इहो सिकी लधो हिकिड़ो ई बच्चो आहे। मुंहिंजो बच्चो जुदा थियो, मुंहिंजो अलाए कहिड़ो हाल थींदो, महिरबानी करे हली दुआ करो। घर वारी जो घणो सतायो, बुज़ुर्ग उथियो, लठड़ी हथ में, पीर मर्द होरिया होरिया हलंदो। जेॾी महिल घर पहुतो, ॾिठई त इज़राइल छाती ते चढ़ियो वेठो आहे, पेरनि मां साह निकिरी चुको आहे, साह बाक़ी वञी बचियो आहे। इज़राइल पंहिंजी कारवाई में लॻो पियो आहे। ॾिठई त हाणे जे दुआ घुरंदुसि, इल्तिजा कंदुसि, बुक खणंदुसि त इज़राइल कमु लाहे वेंदो। दुआ न घुरियई, बुक न खयई, मथे निहारी, मथे निहारी ऐं इज़राइल के हकल कई, ताया इज़राइल इन हुक्म मौतिही कद नुसिख। इज़राइल हट पोइते, हिन जे मौत जो हुक्म मनसूख थी वियो। इज़राइल खुद तो न ईंदो आहे न, जॾहिं ऑर्डर मिलंदो आहे तॾहिं ईंदो आहे न। लोह महफूज़ में इज़ा जा अजलहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून, सेकंड न अॻिते थिए न पोइते थिए, पूरो मुक़रर लिकुल्ल अजलिन मुसम्मा, हर कंहिंजो खुण मुक़रर आहे, वक़्तु मुक़रर आहे, सेकंड बि अॻिते पोइते थियणो न आहे। इज़राइल आयो तर तां मोटंदो न आहे, पर वलीअ जी नज़र खॼंदी आहे। जंहिं आर्डर के पूरे करण जे लाइ इज़राइल पंहिंजे कम में लॻो पियो आहे, होॾो वरी आर्डर ई नओं थी वियो। बस ॻाल्हि एतिरी थी जो वलीअ जी नज़र खॼी।
जो वली जी नजर इहा है जो चवंदा आहिनि त निगाह वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। इज़राइल हट पहुंचे मुझे पुट जे मौत जो हुक्म मनसूख थी चुको है। इज़राइल जा निहारे लो महफूज में तो उनकी उम्र तवील थी चुकी है, मौत जो हुक्म मनसूख थी चुको है। पुट इहा है अल्लाह वारे जी निगाह। ॻाल्हायो कुरान जी जेके आयत जा लफ़्ज़ मूं पढ़िया सूरह हिज्र आयत नंबर 75 जा लफ़्ज़ आहिनि। रब फरमाए इन फी ज़ालिक लआयातिन लिलमुतवस्सिमीन। इन गाल में निशानी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके फिरासत वारा आहिनि, जेके अहले नज़र आहिनि। अहले नज़र जे लाइ निशानी आहे इन वाक़े जे अंदरि। जेके नज़र वारा आहिनि, जेके निगाह वारा आहिनि। केरु ॻाल्हायो? निगाहूं त असां सभिनी खे आहिनि। तव्हां त ॾिसो था न वेठा, ॾिसो था न वेठा। तव्हांजी निगाह रुॻे चेहरनि ते पवंदी आहे, वलीअ जी निगाह दिलुनि ते बि पवंदी आहे। तव्हां मिटीअ जे ढेर कब्र जी पुठी ते नज़र पवंदी आहे, वलीअ जी नज़र कब्र में अंदरि पूरियल जे मथां बि पवंदी आहे। तुंहिंजी मुंहिंजी नज़र दीवार ते रुकजी वेंदी आहे, भित जे पुठियां न ॾिसंदी आहे, पर वलीअ जी नज़र दीवार जबल पहाड़ टपी हज़ारे मैल परे ताईं बि पहुची वेंदी। समझो वाले न समझो? मुझे सुनो अली सब का वडो अली वली आहे। चो अली उन वली उल्लाह। असा अली के वली मञंदा आहियूं। अली वली उल्लाह आहे, सब का वडो वली अली आहे। ऐं अली दुनिया में विलायत के वंडींदो आहे। जंहिंखे विलायत मिलंदी आहे न उन जे विलायत जे सर्टिफिकेट ते ठप्पो अली हणंदो आहे। जंहिंखे अली विलायत न ॾे उनखे विलायत बि न मिली सघंदी आहे। मवाली खे कहिड़ी ख़बर त अली जो शान छा आहे? तूं वञी भंग जा कूंडा साफ़ कर, अचु त अलीअ जो शान असां तोखे ॿुधायूं। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन। अली मौला अली मौला अली मौला अली मौला। ज़बानूं थोड़ा खर्च छॾे आया आहियो। चुप ईअं कयूं वेठा जो कल्ह खां वठी मानी कोन खाधी हुजे कोठड़ी वारा। अलीअ जी तारीफ़ ते ज़बान खोले चओ अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सिराज सालिहीन। अली मौला अली मौला। पाक ज़हरा संदो आहे शोहर, पंजतन चैन यारन में गोहर। सखा में बेमिसल सच्चो सादिक अमीन। अली मौला अली मौला। मोदी साहब हाणे पैसा घोरींदे त मां दुआ घुरंदुसि। पैसा न घुरनि, मुंहिंजी मोहबत खपे मूंखे। मां वेठो ॾिसां त घणा नोट थो घोरे ॿुध। अलीअ जी वाखाण ॿुध मुंहिंजे लाइ लख थी वियो हलियो। अली मौला अली मौला अली मौला। इमामुल मशरिकैन इमामुल मग़रिबैन। अली मौला अली मौला।
सुभान अल्लाह। मौला अली जी दरबार लगी पिया, जिब्रील इंसानी सूरत में आयो। चो जिब्रील इंसानी सूरत में, मानू जे शक्ल में जिब्रील हजरत मौला अली जे दरबार में हाजिर थियो। जिब्रील छामो थे अला, जिब्रील छाजी तखलीका, चो नूर जी, चो नूर जी। नूरी जिब्रील बशरी सूरत में, बशरी शक्ल में हजरत मौला अली जे अग्या हाजिर थियो। बीबी मरियम वट आयो न जिब्रील, फतमसल लहा बशरन सविया। जिब्रील बशर चिट्टो पिट्टो बशर जी तमसील वठी, बशर जी सूरत वठी बीबी मरियम वट आयो। मालूम थो त नूर बशरी सूरत में अचण चाहे त अची सघे थो। इहो ई असांजो अक़ीदो आहे त मदीने वारो नूर आहे, पर असांखे सेखारण जे लाइ बशर बणंदी आयो। हथ जोड़े अर्ज कई त सही हिकिड़ो सुवाल खणी आयो आहियां, मूंखे ॿुधायो। मौला अली फरमाए त पुछ। चइसई ॿुधायो त जिब्रील किथे आहे? हाणे जेको सुवाल पुछे हा इल्मी, त मौला अली इल्म जा दरिया वहाए छॾे। अन मदीनतुल हिकमत व अलीउन बाबुहा। मदीने वारे साईं फरमायो त मां हिकमत जो शहर आहियां, अली उन जो दर आहे। ॿी रिवायत में आहे अन मदीनतुल इल्म व अलीउन बाबुहा। मां इल्म जो शहर आहियां, अली उन जो दर आहे। इल्मी मसलो पुछे हा त मौला अली वाह जो जवाब ॾे हा। पर हाणे हिन साहिल पुछो आहे त जिब्रील किथे आहे? साईं थोरो गर्दन झुकायो, कंध मथे करे फरमायूं त मूं मथे ॾिठो, सतनी आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा ताईं जिब्रील नज़र न आयो। हेठ ॾिठुम तहत सरा ताईं, सतन ज़मीनुनि खां हेठ जिब्रील नज़र न आयो। उत्तर ॾिठुम, ओलह ॾिठुम, ओभर ॾिठुम, ॾखिण ॾिठुम, चारई दसियूं ॾिठुम, जिब्रील नज़र न आयो। तड़ी आहे या जिब्रील तूं आई मां? पुट सतन आसमानन ताईं नजर पहुचे, सतन ज़मीनुनि खां हेठ नजर पहुचे। उत्तर ओभर ॾखिण ओलह हर पासे नजर पहुचे। या अल्लाह जे वलीअ जी नज़र आहे। अलीअ जो बच्चो हसनी हुसैनी बच्चो, अब्बे जे तरफा हसनी, अम्मड़ जे तरफा हुसैनी, मुझो मुर्शिद बगदाद वारो। फरमाए तो नजर तू इला बिलादिल्लाह जमा का खरदलतिन अला हुकुम इत्तिसाली। अल्लाह जा हड़ई शहर, हड़ई अल्लाह जा हड़ई शहर, कोटड़ी भी शहर आहे, हैदराबाद भी शहर आहे, ठट्टो भी शहर आहे, कराची भी शहर आहे। हड़ई शहर इएं थो ॾिसां जीअं तरीअ ते सरिया जो दाणो। अलीअ जी निगाह ॿुधई, वरी अलीअ जे बच्चे जी नज़र ॿुधई। हाणे वरी को एतराज़ कंदो त यार इहे त रुॻे तव्हां ॻाल्हियूं कयूं, शेर पढ़िया, असांखे क़ुरान हदीस मां दलील खपे। अचु त ॾियां दलील, दुश्मन थींदो ज़लील, सुन्नी जो हियां ठरंदो।
सुभान अल्लाह। किताब जो नालो अल माजमुल कबीर इमाम तबरानी जो जिल्द टियों सुफ़ो नंबर 266। ॿियो किताब अल मुंतका सुफ़ो 90। टियों किताब मारिफतुस सहाबा अबू नुईम जो जिल्द ॿियो सुफ़ो नंबर 778। टिनी किताबन में रिवायत मदीने वारा साईं मदीने जी गली में गुजरन पिया। हाय हाय अल्लाह चल असा के भी मदीने जी गली अल्लाह करे चल ही कोटड़ी जा आशिक हुजन मुस्तफा जो दर हुजे। अनिल हारिस इब्न मालिक अल अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु अन्नहु मर्र बि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जी गली हुजूर अचन पिया। हजरत हारिस बिन मालिक अंसारी असहाबिया हुजूर खां गुजर थियो। सुभान अल्लाह। साईं अचन पिया असा भी गुजरियो आमो सामो रूबरू मुलाकात थी। अल्लाह करे चल वो ॾींहुं रब असा के भी ॾेखारे कॾहिं सोने नबी जो दीदार थी वञे। पुट सिंध में बि रवाज आहे न को माण्हू मिलंदो आहे हाल वारो अबा ख़ुशि आहीं ठीकु आहीं चङो भलो आहीं वक़्तु कीअं पियो गुज़रे अबा राति कीअं गुज़री सुबुह कीअं गुज़रियो पुछंदा आहियो या न। ऐं ये सीटिया हलिया वञो सलाम ही न कयो। पुट को मुसलमान साम्हूं अचे न रुगे मुर्की निहारियो न अतबस्सुम बि अखीक सदक मुर्की निहारियो ॼण उठ ख़ैरात कयो। मुर्कण ॾाहीं नथो अचे घर में अचे त सीटियो अचे ॿाहिरि निकिरे त सीटियो अचे। पुट मुर्कण चेहरे जी सखा है। मुर्कण दिलनि में जाइ पैदा कंदो आहे। दुश्मन के दोस्त बणाईंदो आहे परावन के पंहिंजो बणाईंदो आहे। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा मदीने वारे जी आदत हुई हमेशा मदीने वारा साईं मुर्कंदे चेहरे सां कीअं अज भी जे ख्वाब में मदीने वाले जो दीदार थी न ॾिसंदे त हुजूर मुर्कंदड़ चेहरे सां। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हारिस बिन मालिक अंसारी के फरमायो त कैफ अस्बहत या हारिस। हारिस खबर चार बुधा सुबह कीअं गुजरियो वक्त कीअं पे गुजरे। अर्ज कयई अस्बहतु मुमिनन हक्कन या रसूल अल्लाह। हबीब सच्चे मोमिन वांगुर सुबह गुजरियो। सच्चे मोमिन वांगुर हक वारे मोमिन वांगुर सुबह गुजरियो। हबीबन करीमन फरमाया उनसुर मा तकूल चवी छातो ॾिस त सही त चवी छातो। सच्चे मोमिन वांगुर सुबह गुजारी। फ़इन्न लिकुल्लि शैइन हकीकतन फमा हकीकतु ईमानिक या हारिस। हर दावा जो दलील हूंदो आहे तू चवी तो सच्चे मोमिन वांगुर सुबह कयो में भला जे सच्चे मोमिन वांगुर सुबह कई त दलील दे दलील। अर्ज कई या रसूल अल्लाह रात इबादत में ॾींहं जो नफली रोजे में दुनिया का किनारा कशी कयम व असहरतु लिज़ालिक लैली व अज़मअतु नहारी। रब जी इबादत में रात जागंदे गुजारियम ॾींहं बुखारो उन्यारो रोजेदार थी गुजारियम फ़क़द अज़फ़तु नफ़्सी अन दुनिया। दुनिया का पाण पल्ले वियुसि। दुनिया का पाण पले दिल दुनिया का पल्य में ॾींहं जो नफली रोज़ो रात जो इबादत। हबीब हाणे मुझी कैफियत इहा है वकअन्नी अनज़ुर इला अर्श रब्बी बारिज़ा। सोना नबी हीअं जो तो ॾिसां त चिट्टो पिट्टो रब जो अर्श तो ॾिसां।
वेठो हाँ मदीने में ॾिसां तो अर्शे मुअल्ला के वेठो आहियां पंहिंजे घर में पर सतन आसमानन का मथे अल्लाह जे अर्श जा कुंगरा पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। इला अर्श रब्बी बारज़ा पंहिंजे रब जे अर्श के चिट्टो पिट्टो पत्थरो तो ॾिसां का रुकावट नहीं विचों सत आसमान हिन हिकिड़ो आसमान 500 सालन जी थोलिया पर ये रुकावटूं मुंहिंजी नज़र के नथियूं रोकनि अर्श थो ॾिसां अर्श जा कुंगरा थो ॾिसां ओ मुझा सोना हबीब वकअन्नी अनजुर इला अहलिल जन्नत यतज़ावरून फीहा बेहश्ती जेके हिक बे में मुलाकातूं था कनि हिक बे जूं ज़ियारतूं था कनि जन्नती जेके फाकुर पाए था मिलन मां मदीने में वेही जन्नत भी ॾिसां थो जन्नत वारा भी ॾिसां थो। या रसूल अल्लाह वकअन्नी अनजुर इला अहलिन नार यतदाखून फीहा दोज़ख भी ॾिसां थो दोज़ख में हलण वारा माण्हू भी ॾिसां थो जेके अज़ाब जे करे रड़ियूं था कनि ताहूं था कनि उहे ताहूं भी उन्हनि जूं कननि सां ॿुधां थो। थोरो तवज्जो जी ज़रूरत आहे। जन्नत भी ॾिसां थो जन्नत वारा भी ॾिसां थो उन्हनि जो खिलण टहक ॾियण मिलण भाकुर पाइण उहो भी ॾिसां थो। दोज़ख त ॾिसां थो दोज़ख जा माण्हू जेके अज़ाब में आहिनि उहे भी ॾिसां थो पर उन्हनि जूं रड़ियूं ऐं ताहूं भी पंहिंजे कननि सां ॿुधां थो। हाणे मदीनो ये सरजमीन धरती है जन्नत आए 7 आसमानन का मथे जहन्नम आए 7 जमीनन का हेठ अल्लाह जे प्यारे जी नजर 7 आसमानन का मथे जन्नत भी ॾिसे जन्नत वारन जा आवाज भी ॿुधे जहन्नम भी ॾिसे जहन्नम जूं रड़ियूं ताहूं भी ॿुधे जेकॾहिं अल्लाह जे प्यारे हारिस बिन मालिक अंसारी जी नज़र इन्हनि जी समात ॿुधण जी कुवत रब एतिरी ॾिनी आहे त पोइ अल्लाह जे वलियनि जो पावर छा हूंदो ख़ुदा जे दोस्तनि जी दीद मुलो चे तो दस्तगीर जो करामतूं हथ ठोकियूं था बयान कयो पीरन जे पीर जूं तव्हां करामतूं हथ जूं था ठाहियो पुट तो कुरान पढ़ियो ही ना है हदीस पढ़ी ना है तोखे ख़बर ही ना है त वलियन जो पावर छा काफ़िलो पियो वञे झंग मां गुज़रे पियो झंग मां हिकिड़ी न्याणी उहा वई झंग जे ख़्याल सां काफ़िलो निकिरी वियो या रात रहिया सुबुह जो निकिरी विया औरत रहिजी वई हिकिड़ी काफ़िले में जा काफ़िलो हलियो वियो माई अकेली रहिजी वई मोटी आई उन काफ़िले वारी जाइ ते त काफ़िलो न आहे जी त हाणे वेही थी रहां काफ़िले वारा ज़रूर मूंखे यादि कंदा त मोटी ईंदा को मूंखे वठी वेंदा माई वेही रही मुझा दोस्तों अकेली औरत नौजवान औरत हिकिड़ो थनार माल चारींदे उन झंग में आयो तंहिंजो ॾिठो त हसीनो जमील औरत अकेली वेठी आहे उन थनार जे दिल में बुराई जो ख्याल थियो औरत ॾे वेझो वधण लॻो माई हकल करे चयो ओ थनार मुंहिंजे वेझो न अचिजांइ मां दस्तगीर जी मुरीदाणी पीरन जे पीर जी मुरीदाणी आहियां मुंहिंजे वेझो न अचिजांइ मां बद किरदार न आहियां दस्तगीर जा मुरीद पाक साहब तकवा वारा परहेज़गारी वारा गुनाहन का पाण के बचाइण वारा
धनारू जेको वहशी ॾिठे त औरत अकेली आहे, केरु ॾिसण वारो न ॿुधण वारो न छल पल वारो। औरत ॾे वेठो वधियो आहे, औरत ॾिठो त ही ज़ालिम मुड़े नथो, माई मुंहुं बगदाद ॾे करे सॾु करे थी वर मुंहिंजा मुर्शिद बगदाद वारा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेकॾहिं अल्लाह जो वली हारिस बिन मालिक जन्नत वारनि जा आवाज़ ॿुधी सघे थो, किरोड़े किलोमीटर परे दोज़खिन जूं ताहूं ॿुधी सघे थो, त बगदाद वारो पंहिंजे हिन मुरीदाणी जो सॾु बि ॿुधी सघे थो। भाई अकल कई वर बगदाद वारा आवाज़ आयो, ख़बरदार थनार रखी वियो, हेॾे होॾे ॾिठई माण्हू नज़र न आयो। यार हीअ हक़ लॻे गई, आवाज़ त आयो कननि में पर माण्हू त मौजूद कोन्हे। झंग निहारी हेॾे होॾे, माण्हू को बि नज़र न आयो। वरी शैतान वर्ख लायुसि, औरत ॾे वेठो वधण लॻो।